ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, परसी मूं न कयूं, गोशे गॼान सुपरी। मथबा वेठल इंताई मानाता मेहमान, साम्हूं वेठल सुजाण साथियो, सभिनी खे मुंहिंजो सलाम। साईं चरमन कोलाची साहिब खे शाबस हुजे जेको मोहबती बेड़े थो। साईं पई नुनारी साहिब पंहिंजे आख़िरी में वेठा आहिनि। साईं नाम साहिब, साईं इदरीस साईं कोसाणी साहिब, जॾहिं अता साईं सुर सोरठ पे पढ़े तो मूंखे हिकिड़ो बैत अलाए छो घड़ी घड़ी ज़हन ते पियो आयो। ऐं लतीफ़ साईं ॿोली जो त बादशाह आहे ई आहे, पर हू जेके क्वेश्चन्स छॾे थो पंहिंजे बयान में, पंहिंजी शाइरी में, उहे ॾाढा अहम आहिनि। हिकिड़े पासे चएसि थो त सिरत आहे सट में ॿियो की मंगिज दान, ॿिए पासे चए थो त मथे उते मुंहिंजे जे कोड़े होन कपार, वारे वारे वढिया सिसी खे सवार, तापण तंग तवार मुंहां मथां ई थिए। ऐं वरी चए थो त ई शुक्र अलहम्द जो मथो घुरियो मंगणा। पर इन्हनि सॼे इन बहस में लतीफ़ साईं हिकिड़ो अजीब बैत चयो आहे, जेको यकीनन हिते सभई मुहक़िक़ वेठा आहिनि लतीफ़ साईं जा, उन्हनि जे लाइ हिकिड़ो ऐं पाण हिकिड़ो सवाल थो छॾियां, जेको लतीफ़ साईं जो सवाल पुछियो आहे त ॾिनो कीन ॾियाच थो साइल सिकाए। हालांकि ॾियाच त ॾिए थो सिर, पर जेका डिबेट थी आहे मंगते ऐं बादशाह जे विच में, उहा डिबेट ॾाढी अहम आहे। उन आउं सम्झां थो उन बहस खे लतीफ़ साईं इन बैत में ॿुधायो आहे। ॾिनो कीन ॾियाच थो साइल सिकाए, मुंहं ते मोटाए मथो हंयुसि मंगणे। अजीब कैफ़ियत आहे जेका लतीफ़ हिते ॿुधाई आहे। मुंहं ते मोटाए मथो हंयुसि मंगणे, मंगणे सिर वरितो अथसि पर मोटाए करे मुंहं ते हणी छॾियो। त छो ॼण में शायदि देरि कयईं, छाकाणि त चयईं ॿियो की मंगज दान, भला ॿियो कुझु घुर, पर हू ॿिए कुझु घुरे ई कोन थो पियो। भले आयो मंगणो साल खणी सुरंदो, सिर जी सदा सुर में घूर हणी घुरंदो, मथे जी मलूक जे चारण में चुरंदो, जूनागढ़ जुरंदो पवंदी, झांझ झरोक में ॿी काई घुरे ई कोन थो। पर जॾहिं देरि थो करे आख़िर में वरी त सोरठ हुई, सुख थियो, खैमा खयां कंधार, नकी राप न रंग की, नकी तंद तवार, तंहिंखां पोइ मंगणहार ॾिनो सिर ॾियाच खे। मंगणहार पाण बि सिर थो अची ॾिए उते, क़ुर्बान थो थिए। अजीब लतीफ़ साईं जी शाइरी हैरानी में विझंदड़ आहे। लतीफ़ साईं हैरानीअ जो उहो कुल आहे जंहिंमें जेतिरो अंदरि वञे थो, जेतिरो वधीक पढ़िजे थो, ओतिरो वधीक हैरान करे थो। लतीफ़ हैरानी जो समूह आहे। लतीफ़ जी शाइरी उहा हैरानी जी उहा काइनात तख़लीक़ करे थी जेका शायदि उनजे असां सम्झो त तह ताईं त पहुचणु मुमकिन ई कोन्हे को। पाण मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते चवंदो अचे थो, ॿुधाईंदो अचे थो, थियो हुज़ूरी हाण सुझा पयसि सिर जी, खुंडरे लधी खाण पखीअड़े पाताल मां। त उहो खुंडरे खाण लहण जी ॻाल्हि बि करे थो ऐं हौसलो हैरत में करे की न दरक जो हुस्न संदो हक़ सो कुंवर परुड़े की न की। त ईअं हैरानी जो हिकिड़ो समुंड आहे। ऐं मुख़्तसिरनि रुॻो सार्थर जो हिकिड़ो इंटरव्यू पढ़ियो, उन में हुन अज़ीम अदब जे लाइ जेको पैरामीटर ॾिनो आहे, उन खे साम्हूं रखंदे लतीफ़ साईं जा कुझु बैत तव्हांजे साम्हूं रखी करे ऐं ॻाल्हि खे ख़तमु कंदुमि। इलाही देरि खां वेठा आहियो ऐं हिते मेज़बान आहियां तव्हां सभिनी जो, तव्हां हिते कई आया आहियो ऐं तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां। हक़ीक़ी माना में हाणे सार्थर खां सवाल पुछो त अज़ीम अदब तख़लीक़ छो नथो थिए।
नोबेल लॉरेट आहे सार्थक तमामु माण्हू जंहिं नोबेल इनाम वापसि करे ॾिनो जंहिंखे जॾहिं मरी वई एहतजाज नोबेल इनाम वापसि करे छॾियो। उनखां हिकिड़ो इंटरव्यू थियो जंहिं में उनखां पुछियो भई तव्हां पाण हिन ॻाल्हि जा हामी आहियो, चओ था त अज़ीम अदब तख़लीक़ नथो थिए त छो नथो थिए, उनजो सवाल हुनखां पुछियो वियो। हुन जो जवाबु ॾिनो त अज़ीम अदब जी सूरत हाल यूरोप में त आहे कान का, हिन वक़्तु अज़ीम अदब यूरोप में तख़लीक़ थी नथो सघे, छाकाणि त जेके शयूं हुन लाइ ज़रूरी आहिनि उहे आहिनि कोन को, यानी माण्हू उन नहज ते आहे कोन को। यूरोप जो माण्हू तरक़ी करे चुको आहे, हाणे हू अदब खे उहा हैसियत कोन थो ॾे, छाकाणि ज़िंदगी हुन जाइ ते पहुची चुकी आहे जंहिंमें हू मुतमइन ज़िंदगी गुज़ारे थो, ऐं मुतमइन ज़िंदगी में अज़ीम अदब तख़लीक़ थींदो कोन्हे को। पोइ हू असांजे एशिया जे पासे जो इशारो करे चए थो हा अलबत्ता उते अञा बि अज़ीम अदब तख़लीक़ थी सघे थो, पर को हुजे जेको करे थो। हू अॻियो सुवाल थो पुछे त कहिड़ी ॻाल्हि आहे जेका, चए थो त अज़ीम अदब जो कमु इहो आहे त कंहिं कमज़ोर खे, कंहिं नहीफ़ खे, कंहिं हेठे तबिके जे माण्हूअ खे मथे तबिके जे माण्हूअ सां, कंहिं महकूम खे हाकिम सां, कंहिं ग़रीब खे अमीर सां उनजो मथो ऐं मुहारो अटकाए ऐं उनखां पोइ नहीफ़ खे कमज़ोर खे उन ते सोभ अता करे, इहो अज़ीम अदब आहे। अज़ीम अदब उहो आहे जेको कंहिं कमज़ोर खे कंहिं ताक़तवर सां वेढ़ाए ऐं उनखां पोइ उन कमज़ोर खे उहा सोभ ॾियारे, अज़ीम अदब उहो आहे। उहो अदब चए थो त असां वटि तकलीफ़ कोन थो। हाणे इन पैरामीटर ते सार्थक जी रुगो हिन सिंगल लाइन ते असां जेकॾहिं लतीफ़ साईं खे परखियूं, लतीफ़ साईं जी शाइरी जेका 300 साल अॻु कंपोज़ थी आहे, लिखी वई आहे, उनखे जेकॾहिं असां ॾिसूं छा लतीफ़ साईं पंहिंजे किरदारनि खे ई कयो आहे, छा लतीफ़ पंहिंजे किरदारनि खे, कमज़ोर किरदारनि खे ताक़तवर किरदारनि सां विढ़ायो आहे, उन्हनि सां मुक़ाबिलो मुहारो अटकायो आहे, छा उन्हनि सोभ हासिल कई आहे? बिल्कुलु कई आहे। लतीफ़ साईं जा किरदार, लतीफ़ साईं जा हीरोज़ तक़रीबन सभई हेठे तबिके सां तालुक़ रखनि था ऐं उहे मुहारो अटकाइनि था मथे तबिके जे माण्हुनि सां। उमर मारवी जो मिसाल तव्हां खणी ॾिसो, उमर हिकिड़ो अज़ीम बादशाह ऐं हुनजे हुन सां मुहारो अटकाए थी हिकिड़ी ग़रीब औरत आहे, उहा हुन सां मुहारो अटकाए थी ऐं उनखां पोइ हू मजबूर थो थिए, सरेंडर थो करे, आख़िर में हुनखे वञणु थो ॾे ऐं उहो जेको आहे सो हुनजे अॻियां मजबूर थी थो वञे ऐं ईअं सम्झो त समूरे सुर में शिकस्त उमर थो खाए ऐं फतेह मारवी जी आहे। असां मोरड़े जो किरदारु खणूं, मोरड़ो हिकिड़ो नईफ़, कमज़ोर ऐं माज़ूर किरदारु आहे। उहो मुहारो अटकाए थो मच्छ सां, मतो आई मच्छ थुला तो थुना हणी, जातो भाई अछ ताईं पाणी पुना नीहड़ा। त उहो मच्छ जेको मतल मच्छ आहे, ताक़तवर मच्छ आहे, उन जा ॾींहं पूरा थो करे हिकिड़ो नईफ़, कमज़ोर ऐं माज़ूर किरदारु। उहो माज़ूर किरदारु उन सां मुहारो अटकाए थो ऐं आख़िर में मच्छ खे शिकस्त ॾे थो, हुनखे मारे करे अची पट ते पिठो थो करे। त इहो किरदारु हिकिड़ो आम आहे, ईअं सम्झो त कमज़ोर किरदारु आहे, पर हू मुहारो अटकाए थो ताक़तवर किरदार सां। इहे ॿिया किरदार तव्हां खणी ॾिसो, लतीफ़ साईं जा समूरा किरदार उहे आहिनि जेके हेठे तबिके सां तालुक़ रखनि था। हू आम खे ख़ासि करे पेश करे थो। आम किरदार आहिनि, को हारी आहे, को बुरियत आहे, को ड्रखड़ आहे, को कुंभर आहे, को लोहर आहे, इहे सभई लतीफ़ साईं जा हीरोज़ आहिनि। उहे पंहिंजे गुणनि सां, उहे पंहिंजे ख़ासियतुनि सां उहे अहम थी था, छाकाणि त उहो चए थो जेको फारसी सिखियो गोलो तो गुलाम। फारसी जो दौर आहे, फारसी बादशाहनि जी ॿोली आहे, फारसी घोड़े चाड़सी जो दौर आहे, उन में हू थो चए फारसी सिखींदो तूं गोलो ई गुलाम आहे। उञो त आब घुरे, बुखियो त ताम ही आमन संदो आम ख़ासनि मंझां की न थिए। त हू आम खे ख़ासि करे पेश करे थो ऐं अज़ीम किरदारु तख़लीक़ करे थो। त लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी जो महवर ऐं मर्कज़, हूअं त आउं चवंदो आहियां त लतीफ़ साईं सिंध जो एनसाइक्लोपीडिया आहे। लतीफ़ साईं जी शाइरी, लतीफ़ साईं जो रिसालो खोलियो, उन में सिंध जूं मौसमूं आहिनि, सिंध जे माण्हुनि जो मिज़ाज आहे, सिंध जे माण्हुनि जा रवैया आहिनि, उन्हनि जी कावड़ आहे, उन्हनि जो क्रोध आहे, उन्हनि जो विढ़णु आहे, उन्हनि जो परचणु आहे, रुसणु आहे, प्यारु करणु आहे, मोहबत करणु आहे, पुरअमन सोसाइटी आहे। पर उहो आणे चाणी दुख दिहाड़ी सुमरा वारी सूरत हाल आहे। त इहे सॼो जेको लतीफ़ साईं सिंध जो नक्शो पंहिंजे रिसाले में चिटो करे पेश कयो आहे,
उहो असां जॾहिं पढ़ूं था त असांखे सिंध जरकंदी ऐं महकंदी महसूसु थिए थी त सिंध रोशन सितारे वांगुरु असांखे लतीफ़ साईं जे रिसाले में मिले थी ऐं लतीफ़ साईं जो रिसालो उहो असांखे सिंध जी इंसाइक्लोपीडिया भासे थो लॻे थो। आख़िर में आउं रुॻो हिकिड़ो अहिड़ो मैसेज जेको लतीफ़ साईं हर उन माण्हू जे लाइ ॾिनो आहे जेको लतीफ़ साईं खे पढ़े थो ऐं हिन सोसाइटी में जेको पंहिंजो किरदारु अदा करे थो। खैरमोहम्मद कुलाची साहब खे स्काला जे दोस्तनि मलिक साहब ऐं ॿियनि खे शाबस हुजे हो साल साल अचनि था हिते ऐं अची मेलो मचाइनि था, कॾहिं लतीफ़ खे यादि कनि था, कॾहिं हितां जे माण्हू ॿियनि खे यादि कनि था। त यकीनन असांजो हूअं बि महवर ऐं मर्कज़ लतीफ़ आहे त लतीफ़ खां सवाइ त असां कुझु बि न आहियूं जहिड़ो करे। ऐं बल्कि अक्सर चवंदो आहियां त मुंहनि जो दड़ो आहे, सिंधु दरिया आहे ऐं लतीफ़ आहे। असां वटि माण्हुनि खे दुनिया खे ॾेखारण जे लाइ सिंध जेकॾहिं बीठी आहे जिन पिलर्स ते त इहे पिलर्स आहिनि, उहो लतीफ़ आहे, उहो मुंहनि जो दड़ो आहे, उहो सिंधु दरिया आहे ऐं उन खां पोइ उहा समूरी सिंध आहे जंहिंमें इहे सॼियूं शयूं महकनि ऐं मुफ़्तनि थियूं। लतीफ़ साईं चए थो वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, ॼण त ज़िंदगी जो सॼो हिकिड़ो नज़रियो, ज़िंदगी जो सॼो नस्बुल लैन लतीफ़ साईं जे हिननि ॿिनि बैतनि में मौजूदु आहे। वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिसी मट जे हासिल होए हज़ार सी। जिन माण्हुनि सां वेहंदे तव्हांखे तकलीफ़ थिए, तव्हांजी दिलि आज़ारी थिए, तव्हां सम्झो त तव्हांजी तज़हीक थी थिए, सा मजलिसी मट जे हासिल होए हज़ार सी। भले केतिरो फ़ाइदो हज़ारनि जो थियणो हुजे पर उन मजलिस में उन महफ़िल में न वेहो जिते तव्हांजी दिलि आज़ारी थिए। ऐं वरी चए थो त वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए, जिन माण्हुनि सां वेहंदे तव्हांजो ॾुख तव्हांजी तकलीफ़ घटिजे, तूं तिनी सी कट ओॾा ॾे पखड़ा। उन्हनि जे भरिसां वञी वियो, उन्हनि जे भरिसां ज़िंदगी गुज़ारियो। ज़िंदगी हुअं बि थोरी आहे, पाण ते चए त जो मिड़ना मोचारो सो आहे गुजारो, हिकिड़ी सिहत शरीर जी जो पिरनि जो पाड़ो। ऐं लतीफ़ साईं हेॾा जेके मौक़िक़ आहिनि वॾा ऐं पंहिंजो खैरमोहम्मद कुलाची साहब जहिड़ा माण्हू या ॿिया सीनियर माण्हू लतीफ़ साईं अहिड़नि माण्हुनि लाइ चयो ताकी साणनि और जान ओताकुनि में। हफ़ीज़ साईं ताकी साणनि और जान ओताकुनि में, ॾह भेरा ॾींहं में पाण मथां आहिनि घोर, वया जे हिंगलोर त कर्म मिलंदी कापड़ी।